जी बिल्कुल नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं सैदाबाद जे हिन सिनेमा चौक ते, जिथे फूड खाते पारां जेको सस्ते अटे जे अघ जो स्टॉल लगायल आहे। जॾहिं त हिते जे ग़रीब माण्हुनि खे अटो न पियो मिली सघे, जॾहिं त मनपसंद माण्हुनि खे अटो पियो मिली सघे। अचो त हिते जी आवाम सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे, उन्हनि खे अटो मिले थो या नथो मिले। अटो मिलियो आहे तव्हां? न कोन मिलियो। सुबह का कतार में धिक्यो बाहर करे। पर राशि आप देख सकते हो कितने बंदे। मैंने 400 टोकन चलाया, 400 पड़े हैं, सारे कुछ आकर देख सकते हो। मैंने पुलिस भी बुलाई है, पर पुलिस के बावजूद भी ये हाल हो पड़ा है। कल 1 बजे से आयूं था, असां क्वेश्चन मिली आहे। सुबह का 7 बजे यको को न मिलियो आहे, ॾेई को रश लगी पई आहे। सुबह का टोकन ख़त्म थी विया आहिनि। को दुकान ते घुराए करे 200-250 टोकन होटलारनि खे ॾेई थो छॾे। यार जेको तरीक़ो आहे विराइण जो, या को सिस्टम हूंदो आहे कि को शेड्यूल हूंदो आहे विराइण जो। 400 कटा माइनू था रखनि, 400 टोकन खणियो साइंस ॾिसो, चेक कयो तव्हां। कोन मिलियो हींअर सुबह का मर्द वारा ॾींहं त पोइ असीं वठूं अटो, कोन मिलियो असांखे। हिननि जा वीचार ॿुधाए, हिननि जो इहो चवणु आहे त जॾहिं मनपसंद माण्हुनि खे अटो ॾिनो पियो वञे, असीं ग़रीब मिसकीन आहियूं जेके गुज़िरियल 2 ॾींहंनि खां हिते परेशान आहियूं, जॾहिं त अञा ताईं असांखे सस्तो अटो जेको सो न मिली सघियो आहे। अब्दुल कादिर लाको, KTN न्यूज़, सैदाबाद।